ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। चीफ सेक्रेटरी सिंध पारां कराची जे इम्तिहानी मरकज़नि जो दौरो। चीफ सेक्रेटरी 9 दर्जे जे इम्तिहाननि जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। चीफ सेक्रेटरी पारां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जहांगीर रोड में इंतज़ामनि जी खोट ते कावड़ जो इज़हार कयो। चीफ सेक्रेटरी बोर्ड ऐं मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन खे तलब करे वरितो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। चीफ सेक्रेटरी सिंध पारां कराची जे इम्तिहानी मरकज़नि जो दौरो। चीफ सेक्रेटरी 9 दर्जे जे इम्तिहाननि जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। चीफ सेक्रेटरी पारां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जहांगीर रोड में इंतज़ामनि जी खोट ते कावड़ जो इज़हार कयो। चीफ सेक्रेटरी बोर्ड ऐं मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन खे तलब करे वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।